अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद है मां बिल्कुल ठीक हूंदा। दोस्तों जो कि इन वीडियोज़ में इंशाल्लाह जेका हक़ीक़त हूंदी उहा मां दोस्तनि सां शेयर कंदुसि। कुछ ॾींहं पहिरियां कंहिं बि ड्रामे या फिल्म जी स्टोरी मां दोस्तनि जे अॻियां पेश न करे सघियुसि। बाक़ी ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जा जेके वीडिया हुया उहे असां पंहिंजे यूट्यूब चैनल सिंधी शोबिज़ अपडेट ते अपलोड कया हुया। उम्मीद आहे उहे तव्हां वीडिया दोस्तनि ज़रूरु ॾिठा हूंदा। अगरि जंहिं बि दोस्त उहे वीडिया न ॾिठा आहिनि त असांजे इन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट ते वीडियो आसानी सां ॾिसी सघो था। दोस्तों जीअं त आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु दोस्त ईअं चवनि पिया त ज़हर ज़िंदगी ड्रामो जेको आहे उहो 15 तारीख़ ते हलणो हुयो, पर उनखे अञा ताईं रिलीज़ न कयो वियो आहे। जी हाँ दोस्तों, 15 तारीख़ ते इन ड्रामे खे बिल्कुलु रिलीज़ करणो हुयो, पर इन जी फ़िलहाल डेट पोइते कई वई आहे। ऐं हिन वक़्तु KTN ते जेको ॿियो ड्रामो हलंदड़ आहे, यानी हुनजो प्रोमो हिन वक़्तु रिलीज़ थी रहियो आहे, जंहिंजो डायरेक्टर आहे इसरार लगारी। उन ई ड्रामे जी कास्ट में सिंध जा सुरीला ऐं बेस्ट एक्टर कमु करे रहिया आहिनि, जीअं त अब्बास गुल ओडाणो, इसरार लगारी, यूनुस सुनाई ऐं इन खां अलावा ज़ुल्फ़कार बुर्दी, अस्मा भुट्टो ऐं इन खां अलावा ॿिया खोड़ सारा सिंध जा बहितरीन एक्टर इन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। हिन ड्रामे ते हिन वक़्त ताईं नालो त अञा ताईं को बि रखियो न वियो आहे, पर हिन ड्रामे जी एंड में अञा कमिंग सोन लिखियो पियो वञे।